बिरादरी में प्रकाश पहिरियों टाइम आहे वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत पारां जेको बल्दियाती खाते खे अरबनि रुपयनि जा जेके फंड त जारी कया था वञनि, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेको सॼी सिंध जीअं मिपखास उमरकोट थरपारकर में जेको बल्दियाती खातो जेको असल हुनजो कमु आहे पीअण जो पाणी सफ़ाई निज़ाम या जेका ॿिया निज़ाम आहिनि ऐं उन्हनि खे बहितर करणु उन्हनि में बिल्कुलु नाकाम वियल आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां सॼी सिंध जीअं थरपारकर ज़िले में बि जेको आहे जेको बल्दियाती खाते जे हवाले सां जेको असांजे हुते रिपोर्टरनि जेका माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हुते ॾिसूं त थरपारकर ज़िले जो जेको इस्लाम कोट जेको आहे तालको आहे उते सुधीर जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। जॾहिं त थरपारकर ज़िले जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन में टोटल जेको 64 यूनियन काउंसिलूं 6 टाउन कमेटी ते मुश्तमिल आहे, हिकु म्यूनसिपल कमेटी ते जेका मुश्तमिल आहे थरपारकर ज़िलो। जॾहिं त थरपारकर ज़िले जो जेको टाउन पंहिंजो इस्लाम कोट जेको तालको आहे उहो तमामु हिकिड़ो जेको आहे तमामु हिकिड़ो ख़ुशहाल ऐं उन खां अलावा थरकोल जे करे उते जा माण्हू बि ख़ुशहाल, मगर उते जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके रोड रस्ता आहिनि त उहो थरकोल ज़रिए त ठही था वञनि, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेके टाउन कमेटी में बजट अचे थी या उन खां अलावा यूनियन काउंसिल में बजट अचे थी त यूनियन काउंसिलनि जा चेयरमैन जेके आहिनि उहो बजट ख़र्च करण बजाए उहो सिर्फ़ु जेको आहिनि पंहिंजे करप्शन में आणे था छॾनि। अहिड़ी तरह टाउन जी जेका आहे उन्हनि जी बि हालत साॻी आहे। ऐं वरी जेॾीमहिल सेक्रेटरियुनि जी ॻाल्हि कजे त हिकु सेक्रेटरी वटि 5 खां 6 चार्जूं आहिनि। जॾहिं त सेक्रेटरियुनि जे हवाले सां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिकु सेक्रेटरी जेकॾहिं हिकु यूनियन काउंसिल जे अंदरि हुनजी पोस्टिंग आहे त हू जेकॾहिं 5 यूनियन काउंसिलनि जो जेके सेक्रेटरी जेकॾहिं चार्ज वठे थो 5 ई यूनियन काउंसिल मां पघार वठे थो, इहो बिल्कुलु गैर क़ानूनी आहे। जॾहिं त चेयरमैन सिर्फ़ु उन्हनि जा मोहताज आहिनि जंहिंजे करे मजबूरनि जेको आहे चेयरमैन उनखे डबल टिबल पघारूं ॾियनि था। इहा सूरत हाल सॼी सिंध जी पर तव्हांखे ॿुधायो मिरपुखास जी बि असांजी सूरत हाल आहे, थरपारकर जी बि साॻी सूरत हाल आहे। सेक्रेटरियुनि खे जेके तमामु घणो मरातूं ॾियनि था ऐं हुते जेको यूनियन काउंसिल में को बि कमु नथो थिए, ख़ाली जेके वोचर ऐं उन खां अलावा जेके कूड़ा बिल ठाहे सयूं कनि था, उन सॼी सूरत हाल जे हवाले सां अॼु असांखे जेको इस्लाम कोट तालको जेको वॾे में वॾो थरपारकर ज़िले जो जेको तालको आहे उन तालके जे अंदरि तव्हांखे ॿुधाए थो हलां खोड़ सारा तरक़ियाती कम त थिया आहिनि, उहो सिर्फ़ु जेके रोड रस्ता थरकोल जे ज़रिए ते ठहिया आहिनि, मगर उते जे बल्दियाती निज़ाम छा कयो, बल्दियाती निज़ाम मां माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो रसियो आहे ऐं उते जेके माण्हू जेकॾहिं वञनि था ख़ासि तौर ते जेकॾहिं पंहिंजा बर्थ सर्टिफिकेट वठणु या राइशी सर्टिफिकेट वठणु त उते वरी चेयरमैन बि मिलनि कोन था। ऐं जेकॾहिं चेयरमैननि अक्सरियत सॼी सिंध में तव्हांखे ॿुधाईंदो रहां त चेयरमैननि ऑफिसनि में वेहण बजाए पंहिंजे घरनि में या मुख़्तलिफ़ ओताकूं या मुख़्तलिफ़ जॻहियूं वठी छॾियूं, उते सॼा हुननि जा बिल बि ठहनि था, उते बि कमु कनि था। इन सॼी सूरत हाल जे हवाले सां सुधीर राठौड़ जेको इस्लाम कोट जे हवाले सां जेको उते मुख़्तलिफ़ जेको यूनियन काउंसिल जे हवाले सां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन खां अलावा टाउन कमेटी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन सुधीर राठौड़ खां पुछंदासीं, सुधीर छा सूरत हाल आहे तव्हांजे इस्लाम कोट जी, केतिरी बजट आहे टाउन जी ऐं उन खां अलावा केतिरी बजट यूनियन काउंसिल खे मिले थी? जी नज़ीर, अॼु पाण तालके इस्लाम कोट जी ॻाल्हि कंदासीं। तालके इस्लाम कोट जी कुल आबादी आहे उहा 5 लख जे लॻभॻि ॿुधाई वञे थी, जॾहिं त 9 यूनियन काउंसिल ते इहो तालको मुश्तमिल आहे, जंहिंमें हिकु टाउन कमेटी आहे। इस्लाम कोट टाउन कमेटी जी ॻाल्हि कंदासीं त इस्लाम कोट टाउन कमेटी जी जेका सालियाना बजट आहे उहा 17 करोड़ रुपया आहे, जॾहिं त माहवार बजट आहे उहा 1 करोड़ 15 लख आहे, जंहिंमें 20 लख रुपया मालपीड़ी शहर में जेका लॻे थी उनजा मिलनि था, 6 लख रुपया पाणी ऐं प्लस में टाउन जी मार्केट आहे उनजे मसवाड़नि जी मद में उहे पैसा मिलनि था। अहिड़ी रीति माहवार 17 लख रुपया हितां जी इंतज़ामिया ॿुधाए थी त उहा पघारनि में वञनि था, बाक़ी जेके आहे उहा टाउन ते ख़र्च थियनि था। हाणे पाण खे इहो ॾिसणो आहे त हितां जा जेके शहरी आहिनि उन्हनि सां उहे वक़्तनि ब वक़्तु दावो कनि था त सफ़ाई सुथराई जो हिते जेका उहा अमल असांखे नज़र नथो अचे। तोड़े जो पाणी आहे उहा मिठो पाणी त हिननि शहरी जेके आहिनि इहे चवनि था असां कॾहिं ॾिठो न आहे, पर खारो पाणी पीअण जो पाणी आहे उहा बि असांखे महीने में हिकु अधु दफ़ो मिले थो, जंहिंजे करे हितां जे शहरवासियुनि जूं दाऊं आहिनि। पाण कोशिशि कंदासीं त हितां जे टाउन कमेटी इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे छा था चवनि। जॾहिं त कोशिशि कंदासीं त तालके में जेके 9 कुल यूनियन काउंसिल आहे, जंहिंमें यूनियन काउंसिल सिंगारो, खारियूं, गुलाम शाह, मांची, कहिड़ी, बुहाड़ी, जींदो दर्स, गिरियाचो समेत कुल जेके 9 यूनियन काउंसिल आहिनि हिन तालके जो, जॾहिं त यूनियन काउंसिल जी बजट आहे उहा 10 लख रुपया माहवार अचे थी, पर उहा बि असांखे यूनियन काउंसिल जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में असांखे किथे बि ख़र्च थींदे उहा नज़र नथी अचे। ॻोठाणा जेके आहिनि उहे शिकायतूं कनि था त चेयरमैन असांखे वोट वठण खां पोइ ॻोल्हिया नथा लभनि, असांजा कमु नथा थियनि। तोड़े जो हिते जेके बे फार्म या डेथ सर्टिफिकेट तोड़े जा या बर्थ सर्टिफिकेट जा जेके
मामला आहिनि मैरिज सर्टिफिकेट जा उहे पिणु हिते सेक्रेटरी जेके आहिनि उहे हितां खां ऑफिस हुनजे हुते न आहिनि इस्लाम कोट में, जंहिंजे करे हिते जेके शहरी ॿाहिराड़ी जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खां माण्हू अचनि था उहे इंतिहाई ॾुखिया आहिनि की मुंहुं ॾियनि था। उन्हनि जो इहो चवणु आहे त मैरिज सर्टिफिकेट जी मद में 1000 खां 1500 रुपया ई जेके सेक्रेटरी आहिनि इहे फीस उगाड़े रहिया आहिनि हिते जेके वेठल आहिनि। पर हिन सॼी सूरत हाल ते पाण हितां जा जेके कोशिशि कंदासीं त जेके ॿाहिराड़ी जा जेके आहिनि चूंडिजी आयल यूसी चेयरमैन आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हितां जी टाउन इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं, हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे हिन बल्दियाती निज़ाम खे कीअं था ॾिसनि। जी ही चेयरमैन 2016 खां आयो आहे। असांखे ख़बर न आहे कॾहिं हिन मेंबरनि खे कॾहिं टाउन जी बजट बि पास कोन थी हुजे। हीअ सदाईं जे लाइ डायरेक्टर खे पैसा ॾेई पास कराईंदो आहे, मेंबर साॻियां साॻियां, पोइ रद बदल है। जीअं वाइस चेयरमैन आहे उहो थोरो ॻाल्हाईंदो, उनखे पब्लिक हेल्थ जी गाॾी ॾेई जॾहिं तेल साण पोटार, बसि उहो ख़ामोश आहे। बाक़ी जे ॿियो डॉक्टर साहब आहे त उहो ख़ामोश आहे। ठीकु आहे, कोई मेंबर को एक्टिव कोन्हे जेको हिनखे केरु कन माट करे। अॼु ॾींहं ताईं असां हिते टाउन ऑफिसर बि कोन ॾिठो आहे किथे जो आहे केॾां थो वञे, कॾहिं ऑफिस में असां शिकल न आहे ॾिठी। बाक़ी हालति सूरत हाल हीअ आहे, 2016 में 12 करोड़ रुपया बजट पयल हुई, उनखे सत्यानाश करे किथे को चुन बि कोन लॻो आहे। केॾां विया हींअर बि जाम बजट आहे। पाणी जो पैसो हिनखे मिले थो 450 कनेक्शन आहे, दुकानूं आहिनि, दुकान केॾी मसवाड़ थी मिले। असां सिर्फ़ु पिड़ी 12 करोड़ वारी 5 करोड़ ते ॾेई छॾी, जे माण्हू 12 करोड़ ते खयूं, उनखां कटे काउंसल जी मीटिंग उहा हथरातू मीटिंग की उहा 5 करोड़ में नहीं, उनजे लाइ उन्हनि खे हिसाब किताब हर हफ़्ते मिलनि था। पोइ कहिड़ा बि दोस्त हुजनि, सियासी हुजनि, समाजी हुजे, केर बि हुजे, उनखे हर हफ़्तो उन पिड़ी मां मिले थो। असां चवां सॼी बजट खायो, टोटल खायो, बजट खायो, असांखे अव्हां जा मुलाज़िम ई कोन था खपनि। पिड़ी जा 5 करोड़ था मिले, उहो तव्हां खणी शहर ते लॻायो त असांजो शहर चमन थिए। तव्हां हालति ॾिसो वञी घटियनि जी, रोज़ु माण्हुनि जी दाऊं आऊं, गटर कोन थो निकिरे, हाणे पाणी खारो मिठो त उहो ई अणलभ आहे, जंहिंजो हर महीने माण्हू पैसा वठनि था उहो त अणलभ आहे। उन्हनि जो सामान बि असां ॿुधो चोरी थी वियो आहे, लाइन ते माण्हू बि कोन्हे, माण्हू मुलाज़िम घर वेठे पघार पिया खणे, हिकिड़ी जॻह ते ॿियो पियो कमु करे। नज़र ही यूसी जेका आहे उहा जीअं दर्श जी बिल्डिंग आहे, जंहिं साम्हूं यूसी ग्रियांशु जी बिल्डिंग आहे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त चेयरमैन न आहे सीट ते वेठल। ईअं थींदो आहे त चेयरमैन जेके आहिनि उहे न आहिनि हूंदा, जंहिंजे करे हितां जा माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशान थियनि था, छाकाणि त मुख़्तलिफ़ कमकार जेके आहिनि उहे चेयरमैन में हूंदा आहिनि। पर ही मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो त चेयरमैन जी सीट ख़ाली आहे। अहिड़ी रीति किथे बि असांखे कोई चेयरमैन नज़र नथो अचे, उन्हनि ऑफिसनि में वेठल नज़र नथो अचे। हीअ जेका ऑफिस आहे इहा पिणु जेका आहे उहा जेदो दर्श जी ऑफिस आहे, जेका मुकमल तौरु ख़ाली पियल आहे। अहिड़ी रीति समूरियूं जेके ऑफिसूं आहिनि 9 यूनियन काउंसिल इस्लाम कोट तालुके जूं आहिनि, पर समूरियूं ख़ाली पियल आहिनि, छाकाणि त उन्हनि जा चेयरमैन तोड़े सेक्रेटरी किथे बि असांखे नज़र नथा अचनि। ऐं माण्हू जेके आहिनि उहे भटकंदा वतन था, उन्हनि जे पोयां हिते डेथ सर्टिफिकेट जा मामला आहिनि, बर्थ सर्टिफिकेट जा मामला आहिनि, मैरिज सर्टिफिकेट जा मामला आहिनि। ही समूरा मामला आहिनि जेके माण्हू उन्हनि जे पोयां कागज़ खणी चेयरमैननि खे ॻोल्हींदा वतन था, सेक्रेटरियुनि खे ॻोल्हींदा वतन था, पर केर बि हिते नज़र नथो अचे। सिर्फ़ु हिकिड़ो क्लार्क जेका आहे उहा वेठल आहे। समूरो हिन यूनियन काउंसिल जो जेको कमु आहे उहा क्लार्कनि जे हवाले थियल आहे, जंहिंजे करे पिणु उहे जेके आहिनि जेके यूनियन काउंसिल जा माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। ही बिल्डिंगूं आहिनि, ख़ाली बिल्डिंगूं जेके आहिनि इहे 2 प्रॉपर हिते असांखे ऑफिसूं त नज़र अचनि थियूं, पर इन्हनि ऑफिसनि में चेयरमैन न आहिनि। त ॿिए पासे नादरा जी जेका बिल्डिंग आहे उन ते पिणु चेयरमैन जेका आहे उहा हिकु कमरे जे अंदरि 5-5 ऑफिसूं ठाहे चेयरमैन कब्ज़ो करे वेठल आहिनि। उहा टाउन जी मिल्कियत हुजण जे बावजूदु चेयरमैन हुते वेठल आहिनि, तख़्तूं लॻाए वेठल आहिनि, पर किथे बि असांखे कोई चेयरमैन नज़र नथो अचे। सेक्रेटरी हिकु सेक्रेटरी वटि 3 खां 4 जेके यूनियन काउंसिल आहिनि उन्हनि जूं चार्जिसूं आहिनि, पर उहे सेक्रेटरी हितां जा न आहिनि। उहे सेक्रेटरी पिणु असांखे किथे ॻोल्हिया नथा लभनि। अहिड़ी रीति जेका आहे सॼो बल्दियाती निज़ाम आहे, हितां जे माण्हुनि खे जेका आहे उहा टके जो फ़ाइदो न ॾेई सघियो आहे। हितां जा माण्हू वितर दरबदर ऐं परेशान थींदा वतन था। उहे पंहिंजे चेयरमैन तोड़े पंहिंजे सेक्रेटरियुनि खे ॻोल्हींदा वतन था, पर केरु बि नज़र नथो अचे। पाण हितां जे शहरनि सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था त टाउन मां उहे छा था चवनि। आबादी त हिन जेका सिटी जी आहे उहो तक़रीबन जेका आहे सो 19-20 हज़ार ताईं आहे, लॻभॻि जेका थी हुई हींअर जेका आदमशुमारी उन मुताबिक़ 19 हज़ार समथिंग मथे आहे। ऐं वार्ड जेके आहिनि सो हक़ीक़त करे वधीक हुअणु खपनि, ऐं वार्डनि खे तमामु जेका डिलिमिटेशन थी हुई उहो सफ़ा हिकिड़ो हठ धर्मी सां ऐं पंहिंजा नवाज़ी सां कई हुई, जंहिंमें हिकिड़ो अहिड़ो वार्ड हो जंहिंमें 4000 खां मथे वोट हुआ, त बाक़ी ॿियनि में 1000 या 1500 वोट हुआ। इन नमूने सां हिकिड़ा वार्ड ठाहिया हुआ जेके सिर्फ़ु 5 वार्ड हुआ। हाणे 5 वार्ड आहिनि ऐं जेका सो वोटनि जो तइदादु लॻभॻि जेको आहे सो 10,000 जी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो चेयरमैन जेके हींअर आया आहिनि या जेके 5 साल या गुज़िरियल जेको टेन्योर हो, हाणे इहे जेके चेयरमैन आहिनि इहे आहिनि पावरलेस चेयरमैन, इन्हनि खे को इख़्तियार ई कोन्हे।
हिकिड़ो जेकॾहिं को स्वीपर बि जेकॾहिं भर्ती करिणो आहे त उहो इन्हनि जे हथ में ई न आहे। इहो सॼो हिन जो जेको एक्ट हूंदो या ऑर्डिनेंस हो जेको सिंध लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस 1979 उनखे ख़तमु करे जेको सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 आंदो वियो आहे त उन में सॼे इहे जेके इख़्तियारात हुआ अपॉइंटमेंट जा प्रमोशन जा ॿिया टिया उहे सॼा हिननि जेको आहे उन खां जेको खसे वरिता सेक्रेटरी बोर्ड वटि यानी सेक्रेटरी डिपार्टमेंट लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट वटि आहिनि। तो इन जे करे हिननि वटि कमी रहे थी ख़ासि करे जेको आहे सो नंढे स्टाफ जी। जीअं सफ़ाई जो अमलो आहे त हिन वटि तमामु थोरो आहे ऐं शहर जेको आहे सो तेज़ी सां वधंदो रहियो आहे। उनमें जेको आहे सो वार्ड बि वधी विया आहिनि, गलियूं बि वधी वियूं आहिनि, गंद किचिरो बि वधे थो। तंहिंजे करे इहो सवाइ इन खां को ॿियो हल न आहे जेसि ताईं इहे जेकॾहिं स्वीपर या जेके सैनिटरी वर्कर जंहिंखे चवनि था इन्हनि जो तइदादु वधायो वेंदो तेसि ताईं इहो जेको आहे सो मुमकिन ई न आहे। हाणे कुझु गलियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें सफ़ाई थिए थी, कुझु में नथी थिए। उनजो कारण इहो ई आहे त उन्हनि वटि इहो स्टाफ तमामु घटि आहे। न साईं, ॿाहिराड़ी में वीचारा जेके आहिनि सो माण्हू हिकिड़ो त माण्हुनि में इहो आहे कोन शऊर जेको वञी पुछनि त बजट केतिरी आहे, किथे ख़र्च थी या ॿियो या जेके काउंसलर्स जेके अचनि था उहे बि मतिलबु इम्पोज़ हिकिड़ा थापियल आहिनि। उन्हनि खे पंहिंजो शऊर ई कोन्हे त असांखे छा करिणो आहे, असां कंहिंखां पुछूं बजट केतिरी आहे, उहो केॾांहुं वेई, उहो केरु पुछी कोन थो। बाक़ी ईअं अचनि था, ख़र्च कनि था, पैसा खाइनि था, बसि ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे। ॿाहिराड़ी में त सफ़ा हिकिड़ो नाले मातर ई कोई कमु कोन्हे, छाकाणि त उते त जेको हिकिड़ो सर्विस आहे थोरी घणी सर्टिफिकेट इशू करण जी, उहो ई उते वॾो प्रॉब्लम लॻो पियो आहे। छाकाणि त उते उन्हनि में ऑफिसनि में न सेक्रेटरीज़ वेहनि था, न केरु अचे थो, त माण्हू ॾाढो परेशान हूंदा आहिनि। कंहिंखे ॼम जो सर्टिफिकेट खपे थो या कंहिंखे फुतगी जो सर्टिफिकेट खपे थो, त उहे लाचार आहिनि वीचारा, उन्हनि खे ॻोल्हे हिते पिया ईंदा आहिनि, वरी मिठी वेंदा आहिनि, चवंदा हू सेक्रेटरी वेहे थो हुते। इहो को निज़ाम हिननि सॼो धरम भरम करे छॾियो आहे। जी नाज़रीन, सुधीर जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन खां अलावा उते जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणो त जेकॾहिं असीं सर्टिफिकेट वठणु वञूं था त असांखे चेयरमैन नथा मिलनि, अगरि चेयरमैन हुजनि था त वरी उन्हनि जा सेक्रेटरी नथा मिलनि। ॿिए नंबर ते 17 करोड़ रुपया जेकॾहिं इस्लाम कोर्ट जी जेका आहे बजट आहे, उन खां अलावा माहिवार बजट जेका 1 करोड़ 15 लख खां जेका वधीक महाना जेका बजट अचे थी, उन खां अलावा वधीक आमदनी बि थिए थी। मगर उते जा जेके माण्हू कमकार लाइ वञनि था, थर जा मारूड़ा माण्हू, त उन्हनि खे न चेयरमैन था मिलनि, न सेक्रेटरी था मिलनि, न वरी टाउन कमेटी जे अंदरि हुननि जा के मसइला जेके हल थियनि था। जेकॾहिं सफ़ाई आहे त उहा बि न हुअण जे बराबरि आहे, पीअण जो पाणी आहे तॾहिं बि बल्दियाती सहूलियतूं जेके मिलणु खपनि, जेतिरी बजट सिंध हुकूमत ॾिए थी ओतिरो बल्दियाती सहूलियतूं नथियूं मिलनि। हीअ सिर्फ़ु बजट उन्हनि माण्हुनि ते ख़र्च थिए थी जेके सेक्रेटरी वेठा आहिनि या चेयरमैन वेठा आहिनि या उन्हनि जा जेके ख़ासि माण्हू वेठा आहिनि। अगरि हिननि जी जेकॾहिं ऑडिट कजे त ऑडिट वारा बि हिननि खां जेकॾहिं पैसा वठनि था ऐं ओसिताईं हिननि जी जेका ऑडिट बि नथी थिए। उहो छा आहे त इहे सभई जेके भाङे भाए वारनि, हिकु त जेको ऑडिट वारा, ॿिए नंबर ते सेक्रेटरी, टे नंबर ते चेयरमैन मिली करे जेको न आवाम जो पैसो खाइनि था। मगर हिननि जी का बि अञा ताईं पुछाणो न थियो आहे। 2 साल गुज़री विया आहिनि, बजट अचे थी, मगर कंहिं बि यूनियन काउंसिल में का बि अहिड़ी यूनियन काउंसिल न ठाही आहे जेका हिकु तमामु बहितर कमु कंदी हुजे। जिन हाज़िर वठो त नंढी साई खां वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर। जी नाज़रीन, हिन वक़्तु सुधीर जेको आहे उते मुख़्तलिफ़ ऑफिसनि में ऐं उन खां अलावा इस्लाम कोर्ट जी ऐं उते इस्लाम कोर्ट जे असां इन करे त थरपारकर ज़िले जे अंदरि इस्लाम कोर्ट तालुको तमामु हिकिड़ो सुठो तालुको आहे। उते जी तमामु माण्हुनि जो जेको मालदार तालुको आहे, उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो त इस्लाम कोर्ट जे हवाले सां हितां जेको माण्हू वञे थो थरकोल जे हवाले सां इस्लाम कोर्ट लाज़मी वञे थो। पर अॼु असांजे रिपोर्टर उते मुख़्तलिफ़ ऑफिसनि में वञी ऐं उतां मालूमात वञी वरिती आहे त ऑफिसनि में नादरा पारां जेके ऑफिसूं त क़ाइमु कयल माण्हुनि खे जेके सर्टिफिकेट मिलनि था या नथा मिलनि, माण्हुनि खां केतिरा पैसा वरिता था वञनि, उते जे माण्हुनि जो बल्दियाती निज़ाम जे हवाले सां छा चवणु आहे। सुधीर, तव्हां मुख़्तलिफ़ ऑफिसनि में बि विया आहियो, यूनियन काउंसिल जी ऑफिस में, उन खां अलावा टाउन जी बि ऑफिस में विया आहियो, उते जेका सूरत हाल तव्हां ॿुधाई। पर हिन वक़्तु शहर जे आम माण्हुनि जो छा चवणु आहे, उन खां अलावा उते जे माण्हुनि खे जेको बल्दियाती निज़ाम जे तरफ़ां जेको रिलीफ मिलणु खपे उहो मिले थो या न? बिल्कुलु, आउं हिन वक़्तु ज़िले थरपारकर जे शहर इस्लाम कोट जे अंदरि मौजूदु आहियां। ॻाल्हि कंदासीं इस्लाम कोट टाउन जी, त टाउन जे अंदरि केतिरा तरक़ियाती कम थिया आहिनि, हितां जा शहरी छा था चवनि पिया। कोशिशि कंदुसि त हितां जे शहरनि सां पाण मिलो। बिल्कुलु, असांखे जो कमु करे ॾे 5 साल अॻु में असां वाइदो कयो त बिल्कुलु तव्हांखे इहो जेको असीं कमु करे ॾींदासीं। त 5 साल हू गुज़री विया, हिन चकर वरी असांखे कयो त रुॻो आसरा ॾे कोई कमु कोन थियो, मिठो पाणी कोन असांखे मिलियो आहे, कोई बि सहूलियत कोन्हे, न को रोड सही आहे, न को नालियूं सही आहिनि, गंद सां भरियूं पियूं आहिनि। बिल्कुलु गंद असीं चई चकायो, न को गंद निकिरे। बहरहाल इहो आहे त असांजो कमु कोई कोन थिए। 5 साल हू गुज़री विया, 5 साल ही बि गुज़री विया। जी हा, शिकायतूं कयूं आहिनि? बिल्कुलु असां शिकायतूं कयूं आहिनि, कमलेश्वर वियासीं, 2 टे चकर वियासीं, असांजे साईं असांजी मसइलो हल करे।
बिल्कुलु कंदासूं आसरा ॾींदा, बाक़ी बिल्कुलु कमु कोई कोन। जेको डैमेज आहे जो मेयर रोड उहो बिल्कुलु पाणी सां गंद सां भरे पियो आहे, धूड़ कोन निकिरंदी। नज़ीर हिन टाउन में तक़रीबन 1,70,00,000 रुपया जेका उहा पर मंथली बजट अचे थी, पर हुनजे बावजूदि शहरी जेके आहिनि उहे दावो कनि पिया त हिननि जो को कमकार न थी सघियो आहे। अॼु पाण त इस्लाम कोट में मौजूदु आहियूं, कोशिशि कंदासीं वधीक जेके शहरी आहिनि उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल जी कोशिशि कयूं था त उहे छा था चवनि। मूंसां गॾु हिकिड़ो शहरी मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अदा। अदा असांखे इहो ॿुधाइजो त टाउन जी बजट आहे उहा 1,70,00,000 रुपया आहे, भला शहर में को कमकार थियो आहे तव्हांजो? शहर में बिल्कुलु को बि कमकार वग़ैरह कोन थियो आहे। जॾहिं बि असां ऑफिस ते वञूं था त कॾहिं साहब वियो आहे कराची वियो आहे, कॾहिं हैदराबाद वियो आहे, असांखे ख़बर ई न आहे त साहब किथे रहंदो आहे, छा आहे, ऑफिस ख़ाली लॻी पई आहे। हा मञूं था लाइब्रेरी जो कमु थियो आहे बिल्कुलु, जिते ॿार अचनि था पढ़नि था, बाक़ी का बि कमु शहर में का बि न थियो आहे। असांजी यूसी सोनलबो आहे त हिते रोड आहिनि, रस्ता आहिनि, शहर में गंदगी। सोनलबो हिकिड़ी ॿारहं यूसी आहे, भला हुते जो चेयरमैन तव्हांखे किथे मिले थो, उनजी ऑफिस किथे आहे? जी बिल्कुलु, ऑफिस असां वियासीं हुननि जी ऑफिस ते, कॾहिं ॾिठो ई कोन आहे। असां ऑफिस ते वञूं था, कॾहिं हैदराबाद वियो आहे, कॾहिं इस्लामाबाद वियो आहे, साहब हथी कोन थो अचे असांखे। नज़ीर ही जेका नादरा जी बिल्डिंग आहे उनजे अंदरि जेका उहा मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जा जेके आहिनि उहे चेयरमैन आहिनि उहे वेठल आहिनि। ही जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन साम्हूं ॾेखारे त यूनियन काउंसिल कहिड़ी आहे, इन जी ऑफिस आहे। जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ आहे ऑफिस उन्हनि जी। ऐं इन तरीक़े सां ही जेके साम्हूं तव्हांखे ॾेखारींदा हलो इन पासे त ही मुख़्तलिफ़ जेके यूसी जंहिंमें आहे सिंगारो आहे ऐं कहिड़ी आहे, तोड़े खारियो गुलाम शाह, या मुख़्तलिफ़ जेके यूनियन काउंसिल आहिनि उन्हनि जा ही समूरा जेके आहिनि मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो त हीअ उन्हनि जूं ऑफिसिस आहिनि। इन्हनि ऑफिसिस में जेके उहा प्रॉपर इन्हनि खे अलॉट थियल न आहिनि, पर हीअ ऑफिसूं जेके आहिनि उहे टाउन जी मिल्कियत आहिनि, टाउन कमेटी जी मिल्कियत आहिनि। ऐं नादरा इन में ॾाढो डिस्टर्ब थिए पियो। नादरा जी बिल्डिंग आहे जिते माण्हू कार ठाहिण जे लाइ अचनि था, पर उहे जेके ॾाढा परेशान थियनि था, छाकाणि त हिन वक़्तु हिते जेके आहिनि उहे चेयरमैन जेके आहिनि मुख़्तलिफ़ यूसिस जा चेयरमैन आहिनि उहे कब्ज़ो करे वेठल आहिनि इन्हनि बिल्डिंग ते, मुकमल उन्हनि पंहिंजे हवाले करे छॾी आहे। ऐं हितां ही जेका आहे साम्हूं हिन बिल्डिंग जे अंदरि टे जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके ऑफिसूं आहिनि उहे हिन बिल्डिंग जे अंदरि इंक्लूड थियल आहिनि। हिते पिणु जेके उहे असांखे चेयरमैन वग़ैरह नज़र नथा अचनि, उहे पिणु हिन जेके आहिनि बिल्डिंग ते कब्ज़ो करे वेठल आहिनि, जंहिंजे करे ही टाउन जी समूरी मिल्कियत आहे। पर अञा ताईं उते जेका उहा हिननि जेके चेयरमैन आहिनि हिननि पंहिंजी प्रॉपर ऑफिस नाहे ठाही। हिकिड़ी ऑफिस में टे ऑफिसूं क़ाइमु करे वेठल आहिनि, जंहिंजे करे पिणु हिननि खे जेका उहा ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हितां जा जेके अचनि था नादरा में कार ठाहिराइण जे लाइ अचनि था, या नादरा जे कमकार सां जेके शहरी अचनि था, थोरे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां माण्हू अचनि था, उहे इंतिहाई परेशान थियनि था, छाकाणि त हिते 5 ऑफिसूं नादरा जी हिकिड़ी बिल्डिंग जे अंदरि इंक्लूड थियल आहिनि। ऐं चेयरमैन जेके आहिनि उहे कब्ज़ो करे हिननि ऑफिसनि खे पंहिंजी जेका उहा ज़ाती जागीर सम्झी हुते वेही रहिया आहिनि, पर हिननि जो का प्रॉपर ऑफिसूं शहर में न आहिनि। जेके ॿाराड़ी जा जेके यूनियन काउंसिल आहिनि उन्हनि यूनियन काउंसिल में उन्हनि जो ऑफिस हुजणु खपनि, पर उहे ऑफिस उन्हनि यूनियन काउंसिल्स में न आहिनि। उहे समूरियूं ऑफिसूं हिन हिकिड़ी नंढड़ी बिल्डिंग जे नादरा जी बिल्डिंग जे अंदरि पंहिंजा जेके तख़्तियूं हणी उन्हनि जे अंदरि उहे चेयरमैन जेके आहिनि उहे वेठल आहिनि, जंहिंजे करे पिणु शहरी जेके आहिनि इंतिहाई ॾुखियाईनि खे, थोरे ॿाराड़ी जे ॻोठनि खां ईंदड़ माण्हू आहिनि उहे इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था, छाकाणि त हिते ऑफिसनि जे नाले में तख़्तियूं त लॻायूं आहिनि, पर हिते चेयरमैन असांखे किथे बि नज़र नथा अचनि, न ई उन्हनि जा सेक्रेटरी वरी असांखे नज़र अचनि था। टिनि चइनि जेका उहा यूसिस जे मथां हिकु सेक्रेटरी जेका उहा चार्ज संभाले वेठल आहे। अहिड़ी तरह ही सॼो निज़ाम जेका इहा हिकिड़ो जाम थियल आहे। टाउन कमेटी जो कमु कोई सही तरीक़े थिए ई कोन थो, पोइ थोरा घणो को मथा छड़ो कमु करे था। जेको शहर में शिकायत आहे, असां इहे मैया रोड पाड़े में वेठा आहियूं, मेवाड़ पाड़े, हरिजन पाड़े में, इहे पासे ड्रेनेज बि आहे, 8 साल थिया आहिनि। ड्रेनेज उहो ई साॻी सूरत में गंद खां भरियो पियो आहे, न को ॿारड़ो मटे थो सघे, न को भाई मटे थी सघे, न को असां जहिड़ो ॿुढो या मंदरु जाऊं मस्जिद जाऊं तो ई पुॼे कोन था सघां। जेको इहे लिपेट में खिरियो पियो, गाॾी दसे जाए, बैलगाॾी वॾी गाॾी, कोई मटण को तरी 8 साल थिया आहिनि। आहे थोरा घणो मथाछिरो कमु करे था, कमु कोई करे कोन। 8 साल थिया, असांजो नालो जेको मेन नालो आहे गंदो, 8 साल थिए वरी खोटाई पूरी तरह खाटी कोन थी आहे। जेको TMO आहे त जांच बाबा अॼु था करियो, हाणे था करियो, उहो हलिया था जाए। चेयरमैन आहे चाहे TMO आहे चाहे, असां काफ़ी कुझु शिकायत बि करी, अञा बि करूं पिया। इहे रोड सॼो टुटो पियो आहे, बसि कारे त उही ॿुॾा पिया आहियूं। पर सियारो मुनारो असां तकलीफ़ घणी आहे। रोड पहिरीं ड्रेनेज नाले, या असांजे घरनि पासे में कुझु रोड बि रहे न, असां कयो बि काफ़ी मूंखे ठाहे ॾींदासीं, उहो आहे स्कीम त खाए छॾे, वरी करे कोई कमु का असांजो नाली नंढीरो, न को वॾेरो थिए थो, न गटरो थिए थो। पाणी जेको आहे मिठो पाणी असां त माॻी मिले कोन, साल में को तकरीबन हेठि मिले थो, थोरा घणो को वॾा माण्हू आहिनि था शहर जा जेके उहा न ॾिए था, बचे थो त असां इहे पाड़ा में ॾियनि था। त असांजो देहाती पाड़ो जेको गंढिया पिया आहियूं, असांजी कोई सार संभाल ॾेई कोन था।
कोई भंगी कोई कम करण वाला कोई तरक्याती कम कोने आए तने खुश खुशा करे हलिया जाए ऐं खुश खुशा खाली में पेट भरिजे कोन वो अपना पेट भरे बिना असीं त खाली थिया वेठा आहियूं सॼी गंदगी लगी पई आहे मच्छर घणा उन्हारे तो माने कोई सफ़ाई न सियारे में जो ई को हाल लॻो पियो वधीक गवर्नमेंट इहा न तवजो ॾे को अॻिते को अहिड़ो आहे जो इहा असांजे इलाइक़े न सफ़ाई करे निज़ाम न बिजली जो सही है न पानी जो सही है न रोड जो सही है न कोई घटीरो मंदर कोई शइ सही न आहे। इस्लाम कोट टाउन में जो बल्दियाती निज़ाम है वो नाकारा बनियल है जेके चेयरमैन आहे या जेके वाइस चेयरमैन ॿिया चाहे जेके बि आहिनि सभु मिलियल आहिनि ऐं उहो जेका बि फंड अचे थो जेको करोड़नि में फंड अचे थो उहो सॼो हड़प कयो वञे थो ऐं किथे बि को ॿाहिरां जा जेके आयल माण्हू वेठल आहिनि या कची आबादी वारा जेके आहिनि उन्हनि में को बि इलाइक़े में कमु न थियो आहे ऐं जेको नालियूं आहिनि उहे ठहियूं ई कोन पर बिल ठहियल आहिनि का बि तरक़ियाती कमु कोन्हे ऐं सॼो माल हड़प कयो वञे थो जेको बि बजट अचे थी उहो पिड़ी खां वठी पिड़ी टैक्स खां वठी रेड़े वारे खां वठी जेको सब्ज़ी मंडी आहे ॿियो आहे टियों आहे सॼो विकिरो थियल आहे ईअं त सॼी सिंध खपाए खाई छॾूं आहे पर इस्लाम कोट खे तबाह करे छॾूं आहे इहो चेयरमैन ऐं सभु मिली भगत करे शहरी ये शिकायतों कनि पिया त उनखे वक़्तु सिर पाणी नथो मिले जॾहिं त सफ़ाई सुथराई जा मामला जेके आहिनि उहे बि ठीकु न आहिनि शहरी इहे दावूं कनि पिया उन सां गॾोगॾु जेके आहे शहरनि जो इहो चवणु आहे त टाउन चेयरमैन पारां हिकिड़ो कमु जेका आहे उहा ठीकु कयो वियो आहे पब्लिक लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे जिते रोज़ानो जी बुनियाद ते जेके आहिनि स्टूडेंट्स अचनि था उहे जेके आहिनि उते पंहिंजो जेका तइलीम सरगर्मियूं सरअंजाम ॾियनि पिया पर बाक़ी जेका आहे टाउन आहे उन बाबति जेके शहरी आहिनि मुसलसल शिकायतूं कनि पिया त पीअण जो जेका मिठो पाणी आहे इन्हनि खे मैसर न आहे जिन ते खारो पाणी हाणे बि उहा बि अनलब थी वियो आहे तोड़े जो मुख़्तलिफ़ जेके कॉलोनियूं आहिनि शहर जो जेके आहिनि जेके ॿाहिरां खां माइग्रेशन करे हिते आयल आहिनि उन्हनि मुतलिक़ दावूं कनि पिया त उन्हनि वटि जेका पीअण जो पाणी न आहे उन्हनि वटि रोड नाली जो कॉन्सेप्ट कोन्हे इहे उहे दावूं कनि पिया पर ओवरऑल सूरत हाल इस्लाम कोट जी टाउन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त इहा आहे त का ख़ातिर ख़वा असांखे किथे बि को कमु नज़र नथो अचे तोड़े जो टाउन इंसान पारां पब्लिक लाइब्रेरी जो कमु आहे इहो हिकिड़ो ई जेका उहा असांखे हिकु बहितर चइजे उहा नज़र अचे थो बाक़ी जेके शहरी आहिनि उहे वधीक जेके हिते पाण शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं उन्हनि जो बि इहो चवणु आहे त जेका इहे ॿियो दौर आहे ॿियो टेन्योर आहे टाउन चेयरमैन जो साॻियो ई टाउन चेयरमैन 5 साल पहिरीं बि हुयो हाणे ॿियो टेन्योर आहे पर हिन में जेके कमु थियणु घुरिजनि उहे न आहिनि थिया तंहिं करे शहरनि इहा घुर कई आहे त टाउन चेयरमैन खे इहा इल्तिजा कई आहे त ख़ुदारा हिन शहर जी बहितरी जे लाइ पीअण जे मिठे पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे ख़ासि तौर ते नालियूं ऐं रोड जेके टुटल आहिनि उन्हनि खे ठीकु कयो वञे त जीअं जेके शहर मां जेका उहा सफ़ाई सुथराई आहे उनजे अमल खे बहितर करण जी ज़रूरत आहे शहरनि इहो मुतालबो कयो हितां जी टाउन इंतिज़ामिया खां ओवरऑल शहरनि जो इहो चवणु आहे त हीउ बलदियाती निज़ाम आहे जेका उहा ख़ासि तौर ते शहर वासियुनि तोड़े जो ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी जे ॻोठनि जा जेके आहिनि यूसन जा ॻोठ आहिनि उन्हनि खे को ख़ातिर ख़बर रिज़ल्ट आहे उहा न ॾेई सघियो आहे जी नाज़रीन उते इस्लाम कोट जी आवाम जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी उन्हनि जो चवण त अगरि हिकिड़े सर्टिफिकेट ठाराइण वञूं था त असांखे चेयरमैन नथा मिलनि अगरि असां पंहिंजे टाउन में वञूं था त उते बि असांखे को माण्हू नथो मिले जी उते जा माण्हू हिकिड़ो अचनि हिकिड़ो त परे परे खां माण्हू अचनि था का बि कन्वेंस वग़ैरह न थी हुजे पंहिंजो टाइम सीड़ आहे जेकॾहिं अचनि था तालके जे अंदरि त उहे बल्दियातूं सहूलियतूं न आहिनि जेके मिलणु खपनि जी नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ ॾिसी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन नंढी साई खां पोइ ऋषि तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं हिन वक़्तु असांखे नंगर पार्क इस्लाम कोट खां पोइ जेको तालको नंगर पार्क अचे थो नंगर पार्क जेको 10 यूनियन काउंसिल हिकु टाउन कमेटी ते मुश्तमिल आहे उन में बि साॻी इहा बजट आहे जेकॾहिं असीं नंगर पार्क जे हवाले सां ॾिसूं त कई सियाह वञनि था उते घुमण फिरण या जेकॾहिं माण्हू जेकॾहिं ख़ासि तौर ते अगस्त जे महीने में या वसकार जे महीने में त वञनि था मगर उते जी बि असीं जेकॾहिं ॾिसूं था त यूनियन काउंसिलनि खे जेके बि बजट मिले थी ईअं सम्झो त उन्हनि खे बजट सिर्फ़ु उन्हनि खे रुश्वत लाइ मिले थी हिकु त सेक्रेटरी खाइनि था ॿिए नंबर ते चेयरमैन जे हवाले हूंदी आहे थोरी घणी अगरि पघार ॾियनि था मुलाज़िमनि खे त ठीकु आहे न त का बि पघार उते नथी मिले जेकॾहिं शहर आहे त उन्हनि जो जेको टाउन कमेटी पारां सफ़ाई वग़ैरह कंदी आहे जेकॾहिं बाक़ी त सॼा वारिया से अलाए कान उन्हनि में किथे बि को खूह ठाराए छॾींदी या ॿियो को तरक़ियाती कमु कराए सघनि पर उहो उनखां नथो थिए ऐं उन जी जनरल सूरत हाल जे हवाले सां उते जी जेका माण्हुनि जी तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधायो त छा आहे त थरपारकर ज़िलो पुठिते पियल ज़िलो आहे हीउ उहो ज़िलो आहे जिते बरसाति अचे थी त उन्हनि जो गुज़र सफ़र थिए थो माल जो चारो थिए थो अगरि बरसाति नथी थिए त हू वरी थर जा जेके मारूअ माण्हू जेको पंहिंजो माल खाए वरी वापसि वञनि था ॿेराजी इलाइक़नि में पंहिंजो जेको गुज़र सफ़र करण लाइ उन्हनि सॼे ज़िले जो जेको गुज़र सफ़र जेको माल ते हूंदो आहे ऐं ख़ासि तौर ते बरसातनि में जेको थर में कुझु फसल थींदा आहिनि मगर नंगर पार्कर बि उहो तालुको आहे जिते माण्हू कई इलाइक़नि खां सॼी सिंध भले पाकिस्तान खां अचे उते टूर लाइ वञनि था उते घुमण लाइ वञनि था मगर उते बि असीं ॾिसूं पिया यूनियन काउंसिलनि जी साॻी हालत आहे ऐं टाउन कमेटियुनि जी बि साॻी सेम हालत आहे अचो त हुन हवाले सां
अख्तर सां ॻाल्हि ॿोल करिए। अख्तर, छा सूरत हाल आहे नंगर पार्कर में? केतिरियूं यूनियन काउंसिलूं ऐं केतिरियूं टाउन कमेटियुनि, बजट केतिरी आहे, उते जी सूरत हाल छा आहे? का सफ़ाई थिए थी? बल्दियाती सहूलियतूं उते जे आवाम खे मिलनि थियूं या न? हाँ जी बिल्कुलु नज़ीर आहे। नगर पार्कर तालुके में 10 यूनियन काउंसिलूं, हिकु टाउन कमेटी आहे। ऐं यूनियन काउंसिल जे हवाले सां ॻाल्हि कजे त 10 यूनियन काउंसिल जी हर महीने जेको आहे 10 लख रुपया बजट मिले थी, पर उहो किथे बि असांखे ख़र्च थींदे नज़र न अचे थी। टाउन कमेटी आहे, उनमें कुझु क़दर जेको आहे कम जेके असांखे थींदे नज़र अचनि पिया। इलाइक़े वासियुनि इहो मुसलसिल दाऊं कंदा रहिया आहिनि त जेको डेथ सर्टिफिकेट आहे, रिहायशी सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, उन लाइ जेको आहे वक़्तनि बि वक़्तनि हू मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा धिका खाईंदा रहिया आहिनि। चेयरमैन वेंदा, चेयरमैन चवंदो ऑफिस वञो, उन हवाले सां जेको आहे मिसकिन माण्हू जेके आहिनि दरबदर थी रहिया आहिनि। अचो त इन हवाले सां इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन बल्दियाती निज़ाम बाबति छा चवणु आहे। असांजे तालुके नंगर पार्कर जूं 10 यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं हर यूनियन काउंसिल जो हिकु महीने में 10 लख रुपया जेका असां बजट आहे, माना 10 यूनियन काउंसिलूं ऐं हिकु असां वटि टाउन कमेटी आहे। हाणे सूरत हाल इहा आहे त माना असांजी यूनियन काउंसिल जो जेका महीने जेका फंड अचे थो, उहा फंड सही इस्तेमालु थिए थो या नथो थिए, इहो तव्हां जेका असां इहे सहाफ़ी दोस्तनि खे चवां थो, तव्हां वञी तव्हां भई ॿाराड़ी जे ॻोठनि जा तव्हां रस्ता ॾिसो, हुते जे माण्हुनि जो जेका सूरत हाल आहे ॾिसो। माना टाउन कमेटी या पंहिंजे यूनियन काउंसिल जे उन्हनि चेयरमैन जे ज़िमरे जेका कमु अचे थो, उहा कमु पंहिंजो पूरो नथा कनि। हाणे देवियुनि जी कटाई नथा कनि, रस्ते जी साफ़ सुथराई नथा कराइनि। ॿाराड़ी ॻोठनि मिसाल हिते टाउन आहे त टाउन में जिते पाणी जी ज़रूरत आहे त उहो त टाउन कमेटी मां हुतां जेका असां पाणी न पियो अचे। शहर जे अंदरि गंदगी तव्हां ॾिसो, हिते माना शहर जी सूरत हाल तव्हां ॾिसो, हितां ही पंहिंजो इहो नेशनल बैंक वारी गली आहे या ॿियूं ई गलियूं आहिनि, हुन मां माण्हू जेका असां गुज़रे नथो सघे, इहा सूरत हाल लॻी पई आहे। हींअर पीपल्स पार्टी जेका असां ऐलान कयो, छा पंहिंजो सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त उहा जेका असां बर्थ सर्टिफिकेट 1 ॾींहं खां वठी 5 साल ताईं ॿारड़े जी जेका असां बर्थ सर्टिफिकेट असां हाणे फ्री में जारी कंदासीं। मगर हू पहिरीं त फ़ी 300 रुपया हुई, हाणे जेका आहे असां 300 जे बजाए 800,000 रुपया ख़र्च पियो थिए। माना स्टाम्प पेपर ॾियणो पवंदो हुयो, दरख़्वास्त ॾियणो पवंदो हुयो। असां चाहियूं था त अहिड़ो पोइ फ्री खणण जो त कोई फ़ाइदो ई कोन्हे, इहो त उल्टो गवर्नमेंट खे फ़ाइदो थियो, अवाम त दरबदर आहे। तंहिंजे करे इन्हनि खे घुरिजे, जेकी असांजा चूंडियल आहिनि चेयरमैन आहे यूनियन काउंसिल जा टाउन जा, त गवर्नमेंट जे तरफ़ां जेके फंड मिले थो, उहा फंड खे सही तरीक़े सां इस्तेमालु थियनि त अवाम जो जेका असां जीअं हू माना अवाम खे ख़ुशहाली थिए, अवाम जेका असां उन्हनि खे सही हक़ मिली सघे। यूनियन काउंसिल जे हवाले सां जेके सेक्रेटरी वेठा आहिनि, इहे बर्थ सर्टिफिकेट जे हवाले सां तक़रीबन 350 रुपया वठंदा। उहो बि हिकिड़े ॾींहं में कोन थो थिए, उनखे 2-3 गुयूं खाइणी पवंदियूं आहिनि। ॿाराड़ी जा जेके माण्हू ईंदा आहिनि उहे दरबदर थींदा आहिनि। उन लाइ माना जेको सो इहो सहूलियत कई वञे त माना उहो बर्थ सर्टिफिकेट जेको थिए थो उहो हिकिड़े ॾींहं में थिए। ऐं उन खां अलावा ॻाल्हि इहा हली पई त 1 ॾींहं खां वठी 5 सालनि ताईं जेको गवर्नमेंट नोटिफिकेशन ॾिनो आहे, उन जे हवाले सां इहो बि माना जेको सो फ्री कयो आहे, पर जेके ॿिया उन जा दरख़्वास्तूं वग़ैरह उनखे 1000 खां मथे पए थो। इहो बि सहूलियत कई वञे, जेके जीअं पहिरीं आहे ईअं कयो वञे, या उन लाइ का बहितर सहूलियत ॾिनी वञे। टाउन जे हवाले सां तव्हां नंगर पार्कर में ॾिसंदो त कमु बजट अलाए केतिरो अचे थो, उन्हनि खे ख़बर आहे। बाक़ी कमकार जे हवाले सां तव्हां नंगर पार्कर जा ख़ासि करे टाउन जा रोड ॾिसंदा, जेके गलियूं ॾिसंदा, त हू माना गटर नाला आहिनि। उन जे लाइ का बि अञा ताईं सहूलियत न थी सघी आहे। राति जो ऐं शाम जे टाइम माण्हू हली कोन थो सघे, छो त उनजी जेको नेकाली वारो सिस्टम सही कोन्हे। ऐं पाणी जेको आहे सो जेको लाइनूं आहिनि उन जो टुटल हूंदो आहे, या उहो माना टांकियूं भरिजी वेंदियूं, उन जे करे सॼो नेकाली जो सिस्टम आहे उहो रोडनि ते हूंदो आहे। नंगर जी रोड जेको आहे सफ़ा माना जेको सो उनजी सही सार संभाल कोन थी थिए। पहिरीं त जेका आहे यूनियन काउंसिल जो फंड जेका हो उहो हो 5 लख रुपया। उन टाइम में त रुगो मुलाज़िमनि जूं पगारूं मस्तु थींदियूं हुयूं, उन में को बि असां तरक़ियाती कमु न करे सघियासीं। पर हाणे जेको आहे जेका बजट जेको आहे 10 लख रुपया बजट यूनियन काउंसिल जो हूंदो आहे। ऐं उन में जेको आहे 7-8 मुलाज़िम जेको मूं वटि आहिनि, उन जूं पगारूं थींदियूं आहिनि। उनखां सवाइ जेको आहे असां तरक़ियाती कमनि में हिकिड़ो त असां जेको रोड न पर लेकिन रस्ता जेके कचा आहिनि, जिते खॾा आहिनि, उनजी मिट्टी जी भराई कराई आहे। जेको मूं आदि खां पारू जे वांडीअ खां वठी साबुसण ऐं हितां जेको राड़ूके खां वठी वेंदे पंहिंजो साबुसण ताईं जेको आहे जेको कची मिट्टी ऐं जेको रस्ता ख़राबु हुआ, उनजी मिट्टी जी भराई कराई ट्रैक्टर सां। ऐं उनखां अलावा जेको आहे मूं हींअर ताज़ो जेको आहे असांजा यूनियन काउंसिल में जेको असांजी पार्टी आहे उहो 11 रुकनी पार्टी आहे, जंहिंमें चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे छॾे करे बाक़ी जेका 9 जेको आहे 4 जेका जनरल मेंबर आहिनि ऐं जेके
5 जेके आहिनि मख़सूस सीटनि ते जेका असांजा मेंबर आहिनि उन्हनि मेंबरनि खे जेको असां हिकिड़ो समर पंप जेको आहे ॾिनो आहे, जेको जंहिंजी क़ीमत जेको आहे तक़रीबन 25,000 ते थींदी आहे। उहो असां जेको आहे खोटियल खूह जेके पाणी जा हूंदा आहिनि उनमें हिकिड़ो त माल जे लाइ पाणी जेको छिकिणो थो पए उहो नथो माण्हू छिके, ऐं ॿियो जेको पाणी रसो खणी या दॿो खणी वञंदो आहे त उहो बि माण्हू खे नथो वठी वञणु पवे, त माना उहो उन मां पाणी जेको आहे हलंदड़ आहे, जेको पाणी भरे थो माण्हू। ऐं उनखां अलावा जेको आहे असांजी ही यूनियन काउंसिल जेको कासबो ऐं पीथापुर ॿई यूनियन काउंसिल आहिनि, ऐं कासबो यूनियन काउंसिल जेका ही ऑफिस आहे जो उहो बि असां जॻह जेका आहे उहो मसवाड़ ते, जंहिंजी 25,000 रुपया असां मसवाड़ ॾींदा आहियूं। उनखां सवाइ असांजे यूनियन काउंसिल कासबे जो टोटल जेको आहे जेका सेटअप जेको असां नओं कयो आहे उनमें कंप्यूटर आहे या मिसाल प्रिंटर, उनजो सॼो ख़र्चो जेको आहे उहो असां हींअर ताज़ो कयो आहे। ऐं उनखां सवाइ जेको आहे ऑफिस जो जेको ही तव्हां पाण ॾिसो पिया जेको कुर्सी खां वठी टेबल खां वठी सॼो सिस्टम जेको असां वरितो आहे, माशाल्लाह। पोइ बि असां कोशिशि करियूं था त माना असां पंहिंजी यूनियन काउंसिल खे वधि खां वधि तरक़ियाती कम आहे, वॾा नथा थी सघनि, पर पोइ बि असां जेके रस्तनि जूं देवियूं आहिनि या उते जेके निढड़ियूं निढड़ियूं तलाहियूं आहिनि पाणी जूं, जेको उनखे उनजी सफ़ाई कराइजे, रस्ता साफ़ सुथरा रखजनि। उनखां अलावा जेको ख़ासि असांजे यूनियन काउंसिल जो कमु जेको आहे उहो आहे मैरिज सर्टिफिकेट आहे, ऐं डेथ सर्टिफिकेट आहे, ऐं बर्थ सर्टिफिकेट आहे। ऐं उनजो जेको आहे असां बाक़ाइदे बर्थ सर्टिफिकेट जेको 5 साल खां नंढी उमिरि वारा जेके ॿार आहिनि उनजो असां फ्री में सर्टिफिकेट ॾींदा आहियूं, ऐं बाक़ी जी जेका फीस आहे उहो असां वठंदा आहियूं। ऐं बाक़ी कमु तमामु इंशाल्लाह सुठो पियो हले। असां त कोशिशि करियूं था त फंड वधीक हुजे त जीअं असां पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजे यूनियन काउंसिल खे सही तरह तरक़ियाती कमु करे सघूं। ताल के नंगर पार्कर में टोटल 10 यूनियन काउंसिलूं आहिनि, ऐं हिकु जेका टाउन आहे जंहिंमें यूनियन काउंसिलनि जो 10 लख रुपया हर महीने जो बजट हूंदो आहे। ऐं टाउन जो जेका बजट आहे उहो ॿुधण में आयो आहे त को 3 करोड़ जे लॻभॻि महीने जो बजट आहे, पर 2-2.5 साल गुज़रण बलदियाती निज़ाम खे गुज़रण खां पोइ असां अञा ताईं को बि जेका कमु थियो हुजे, माना पंहिंजो का बि समाजी हिन यूनियन में या पंहिंजे टाउन में जेका उहो अञा ताईं को बि असां कोन पिया ॾिसूं। त असां इहो गवर्नमेंट खां ऐं हितां जे जेके चूंडियल चेयरमैन आहिनि उन्हनि खां इहो असां पुछणु था चाहियूं त बाबा हर महीने जेका इहा बजट आहे तव्हां किथे पिया इस्तेमालु करियो। हितां तव्हांखे जेका न आवाम जेका चूंडे ऐं जेका न रखियो वियो आहे, तव्हांखे कुर्सी ते विहारियो आहे, हितां जे माण्हुनि जा जेका मसइला हल करियो ऐं माण्हुनि जी जेका ज़रूरतूं आहे उन मुताबिक़ तव्हां जेका बजट जेका ख़र्च करियो। त हाणे जेकॾहिं ॿारनि जो मसइलो अचे पियो बर्थ सर्टिफिकेट जो आहे, ऐं उन खां पोइ जेका डेथ सर्टिफिकेट आहे उहो जेके यूनियन काउंसिलनि में अॻे वठणु वेंदा हुआ त फ्री पंहिंजो फीस वठंदा हुआ। हाणे गवर्नमेंट इहो नोटिफिकेशन जारी करे छॾियो त बाबा इहो फ्री में थींदो, पर हितां जी आवाम इहा जेका ॿुधाए पई त असां जेका 300 रुपया एफिडेविट जा ॾियूं था, उन खां पोइ एप्लीकेशन जेका उन जी ऐं इहो तक़रीबन असांजो ख़र्च जेका 1000 रुपये जो लॻभॻि थी वञे थो। असां इहो गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त इहा जेका इंक्वायरी करे ऐं इहे चेयरमैन ऐं इहे आहिनि उन्हनि खे हिदायत कई वञे त माण्हुनि जो जेके इहो नाइंसाफ़ियूं थियनि पियूं इहो जेका तव्हां बंदि करियो। जी नाज़रीन, उते जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी थी, अक्सर मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि जो चवणो त 10 लख रुपया हर महीने में यूनियन काउंसिल खे बजट मिले थी, मगर उहा आवाम ते जेका पब्लिक ते ख़र्च करण बजाए उहा ख़बर न केॾा थी वञे। इन्हनि सभिनी माण्हुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेका बजट थिए थी उनजी सही तौर इस्तेमालु कराए वञे। त हिन वक़्तु बल्दियाती खाते जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं सॼी सिंध जी हालत आहे त उते ई वरी असांजी जेकॾहिं मिरपुखास जी या असांजे उमरकोट जी या असांजे जेकॾहिं थरपारकर ज़िले जी बि साॻी हालत आहे। जेकॾहिं 10 लख रुपया बजट फी यूनियन काउंसिल खे मिले थी, कुझु पघार में वञनि था, बाक़ी जेके आहिनि ख़बर न आहे किथे था ख़र्च थियनि। ही उहे थर जा इलाइक़ा आहिनि जिते यूनियन काउंसिल जो किथे बि असां पाण बि वञी विज़िट कया आहिनि, कमु नज़र नथो अचे। जनरल सूरत हाल जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो वञा जिते सॼी सिंध में बजट नथी ख़र्च थिए, ऐं जेकॾहिं उहा सिर्फ़ु करप्शन में वञे थी त अहिड़ी तरह जेको आहे इस्लाम कोट जी बि साॻी सूरत आहे, नंगर पार्कर जी बि साॻी सूरत आहे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।